Daily use English sentences. जॾहिं ॿिया ॻाल्हाए रहिया हुजनि त तोखे उन्हनि जी ॻाल्हि में दख़ल न ॾियणु घुर्जे। जॾहिं ॿिया ॻाल्हाए रहिया हुजनि त तोखे उन्हनि जी ॻाल्हि में दख़ल न ॾियणु घुर्जे। You should not interrupt others while they are talking. You should not interrupt others while they are talking. मां नाविल पढ़ी रहियो होसि जॾहिं बिजली बंदि थी वई। ऐं फीमेल ईअं चवंदी, मां नाविल पढ़ी रही हुयसि जॾहिं बिजली बंदि थी वई। I was reading a novel when the power went out. I was reading a novel when the power went out. हुननि अॻु में ई तक़रीब लाइ सभु बंदोबस्त करे छॾिया आहिनि। हुननि अॻु में ई तक़रीब लाइ सभु बंदोबस्त करे छॾिया आहिनि। They have already made all the arrangements for the event. They have already made all the arrangements for the event. मुंहिंजी इज़त जो सवाल आहे। मुंहिंजी इज़त जो सवाल आहे। My respect is on the line. My respect is on the line. असांखे जल्द निकिरणो पवंदो त जीअं ट्रैफ़िक खां बची सघूं। असांखे जल्द निकिरणो पवंदो त जीअं ट्रैफ़िक खां बची सघूं। We need to leave early to avoid traffic. We need to leave early to avoid traffic. Thanks for watching. Allah Hafiz and take care.